अदीलई रबू पिया अचन अदा मुखे धिक्का ॾियो ताक मूं कढियो आहे छो न इन्हनि खे पंहिंजी ॼार में फसायां। असद उएं ई हिननि जो गिरफ़्तार लॻो पियो आहे। ही मूंखे मिंथ ज़रूरु कंदा असद खे छॾाइण लाइ ऐं पोइ अदा खां तलाद वठण लाइ ही माण्हू इस्तेमालु करणा पवंदा मूंखे अचण ॾे नचण ॾे। बाबा वालेकुम सलाम शाला बाबा खुश आयो खे लॻो पिया सफ़ा काॾे वञो पिया ज़मीन ते? हाँ ज़मीन ते वञो पिया। वैसे अॼु अकेला बीठा आहियो न बॉडी गार्ड न कमदार बनी ते अकेला बीठा आहियो? बाबा बस वरी अॼु दिलि कढियो त अकेलो निकिरी पियमि बस इन करे कमदार खे कोन वठी आयुमि मां चयो ज़मीन ॾी घुमी अचां ईअं चकर ते निकिरी आयो आहियां। अदील ॾे हाल मूंखे तूं त असद खे जो हे जेल में रखायो अथव हिन महिल ताईं भला आज़ादु करायो अथव या न? भला अञा त कोन करायो अथव बाक़ी ॾिसो था तव्हां पाण असांखे तव्हांखे कुर्ब कयो हलो बाक़ी